इत्कार कंदे अहम ख़बर असां शेयर कंदा हलूं। मुल्क में मौजूदा सूरत हाल बाबति पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी अॼु थी रही आहे। सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच मंझंदि 1 वॻे केस जी ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल क़ौमी असेंबली में पैदा थियल सूरत हाल जो पाण मुरादो नोटिस वरितो हो। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। मुल्क में मौजूदा सियासी सूरत हाल बाबति पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी अॼु थी रही आहे। सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच मंझंदि 1 वॻे केस जी ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल क़ौमी असेंबली में पैदा थियल सूरत हाल जो पाण मुरादो नोटिस वरितो हो। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। मुल्क में मौजूदा सूरत हाल बाबति पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी अॼु थी रही आहे। सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच मंझंदि 1 वॻे केस जी ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल क़ौमी असेंबली में पैदा थियल सूरत हाल जो पाण मुरादो नोटिस वरितो हो। अवां नाज़रीन अपडेट कंदा हलूं। मुल्क में मौजूदा सूरत हाल बाबति पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी अॼु थी रही आहे।